अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾाई मङा, रिय थंबे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। सतुर कज सतार आऊं उघाड़ी आहें, ढकिज ढकणहार ॾेई पांद पनाह जो। फेसबुक जी आलमी औताक़ तां लोक अदब कचहरी जा रंग खणी अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी हाज़िर आहियां। अॼोकी हिन लोक अदब कचहरी में मूंसां ऑडियो ब्रॉडकास्टर सहूलतकार गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। सॼण साईं ॾेह ऐं परॾेह जा मुंहिंजा सुञाण सिंधी सॼणो, लोक अदब जा ख़ैर ख़्वाह मुंहिंजा भाइरो, अॼु अव्हां सां हिन लोक अदब कचहरी जे 5 प्रोग्राम में गॾु आहियूं। मूंखे उमेद आहे त रोज़ वांगुरु अॼु बि अव्हां असां सां गॾु हूंदा ऐं ज़रूरु पंहिंजो साथ निभाईंदा। सॼण साईं ही लोक अदब कचहरी आहे, सिंध जे क़ौमी अदब वारी सुञाणप रखंदड़ लोक अदब। उन्हीअ लोक अदब खे जॾहिं असां ॾिसूं था, परखियूं था, परोड़ियूं था त अॼु असांजे अखियुनि में लुड़क लड़ी अचनि था। लोक अदब हिकु भेरो वरी माज़ीअ जो उहिञाण बणिजंदो पियो वञे, जंहिंजो को बि वाली वारिस न हुजण करे ख़तमु थियण जो ख़तरो वधी रहियो आहे। हूअं त सॼी सिंध खे ॾिसण खां पोइ इहो महसूसु थींदो आहे ॼण को सिंध विसरी वियल बाब आहे। सिंध जे माॻनि मकाननि खां वठी कला ऐं कलाकारनि ताईं, अदीबनि ऐं दानिश्वरनि ताईं, कराची खां कश्मीर ताईं हर शहर ॼण त हाकिमनि ऐं वस वारनि इदारनि लाइ सिर्फ़ु फ़ाइलनि में मौजूदु आहे। पर उन्हनि इदारनि में छा थो वहे वापरे इहा ॼाण कंहिंखे बि नाहे। जॾहिं हक़ीक़त तां पर्दो खणिजे थो त हर इदारो करप्शन ऐं अक़रबा परवरी जे वर चढ़ियल आहे। जंहिं सबबु सिंधी क़ौम जो दानायुनि, पहाकनि, पिरोलियुनि ऐं गुणनि भरियनि गुफ़्तनि जो शाहकार लोक अदब पोयनि पसाहनि में आहे। सिंधी लोक अदब खे जदीद घुर्जुनि मुताबिक़ शाया कराए ॾेह तोड़े परॾेह में इंटरनेट ज़रिए पधिरो करे ॿाहिरीं दुनिया खे मुतारिफ़ कराइण लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता विया, जंहिं सबबु सिंध जो क़दीम फ़न मेसारजण जो ख़तरो वधी रहियो आहे। असीं जॾहिं सिंधी लोक अदब जी ॻाल्हि कयूं था
त उन सिलसिले में सिंध जे सक़ाफ़त खाते, सिंधी अदबी बोर्ड, ॿोलीअ जे बाख्तियार इदारे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड तोड़े अकेडमी अदबियात जी कारकर्दगी खे ॾिसिजे थो त हियांव में वढ पवनि था। केर बि नाहे जो उन्हनि खां पुछे त सिंध जे लोक अदब जी वारसी केरु कंदो, छो त हिन वक़्तु लोक अदब लावारसी सबबु मोकिलाइण वारी कैफ़ियत में मुब्तला आहे। हिक तरफ़ सक़ाफ़त खातो मरहूमनि जूं वरसियूं ऐं सरकारी मेला करण ताईं महदूद आहे, त ॿिए तरफ़ ॿोलीअ जो बाख्तियार इदारो लोक अदब खे पंहिंजे ॻाणे में नथो ॻणे। होॾां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड लोक अदब खे नसाब में शामिल करण लाइ तयारु नाहे, त ॿिए पासे अकेडमी अदबियात जदीद अदब ऐं उर्दू शाइरनि खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो तस्लीम करण लाइ तयारु ई नाहे। सिंधी अदबी बोर्ड खे ॾिसिजे थो, ऐं जॾहिं सिंधी अदबी बोर्ड खां पुछा कयूं था त अधु सदी पहिरियां शाया कयल पुराणनि किताबनि जी फ़हिरिस्त ॿुधाए जान छॾाइण जी कोशिश कंदे खानापूरी में मसरूफ़ आहे। बाक़ी सिफ़ारशी ऐं सियासी लाॻापनि जे बुनियाद ते बोर्ड ऑफ गवर्नर्स ऐं पब्लिकेशन कमेटी खां बिना मोकिलाइण जे किताब छपराया पिया वञनि, जंहिंमें चेयरमैन ऐं सेक्रेटरी जी ॻठ जोड़ ज़रूरु शामिल आहे, जंहिं सबबु ॾाहप जी ॾात सां भरियल सदरी ख़ज़ाने सां मालामाल सिंधी लोक अदब जो ज़ख़ीरो उॾेही जे वर चढ़ी रहियो आहे। अदबी बोर्ड मां हज़ारें गुज़ारतुनि ऐं पहाकनि जो मवादु गुम थी वियो आहे, जंहिं सबबु सुगड़नि त घणा ई सूर पिटिया आहिनि, पर इदारे जे चङनि मुड़सनि जूं सियासी सघ मज़बूत हुजण करे खेनि कन ते जूअं बि कान थी सुरे। ॿिए तरफ़ आम माण्हुनि तरफ़ां कारोबारी लिहाज़ खां क़ाइमु कयल ज़ाती अकेडमियूं तोड़े पब्लिशर इदारा बि खिल भोग मज़ाक मश्करी तोड़े क्लासिकल अदब ऐं फ़िरके वाराणा फ़सादनि समेत शादीअ जे मामलनि बाबति किताबनि जे वधीक विकिरे हुअण करे लोक अदब ॾे नज़र ई नथा फेराइनि। उन्हनि पब्लिशरनि जे इन मरहले खां पोइ सदियुनि जी तहज़ीब ऐं तमदुन जी शाहिदी ॾींदड़ ऐं क्लासिकल तोड़े तहज़ीब जो अहम दस्तावेज़ सॾजंदड़ सिंधी लोक अदब अॼु जे कंप्यूटर वारे साइंसी दौर में बि कलमबंद न थियण सबबु नायाब थींदो पियो वञे। उन जे नतीजे में सीने दर सीने ऐं नसल दर नसल मुंतक़िल थींदड़ तारीख़ी वाक़िअनि, वारदातुनि ऐं जंगनामनि ते मुश्तमिल लोक सक़ाफ़ती ऐं क़ौम जो अज़ीम सरमायो अखियुनि खां ओझल, ज़हननि खां ज़ाया ऐं क़ल्बनि तां कटिजंदो पियो वञे। ॿिए तरफ़ लोक अदब खे वक़्ती हालतुनि मूजिबि नवाण बख़्शींदड़ सिंध जा सुरीला सुघड़ कुझु त ॾेह छॾे वञी सामिन में सुता ऐं केतिरनि ई पोढ़ाइप जे पूर में पहतल ॾात धणियुनि क़दुरु न थियण करे कचहरियूं छॾे ॾिनियूं। बाक़ी कुझु रहियल ॿोलीअ जे मुहाफ़िज़नि वरी मुआशी तंगदस्ती सबबु ॿहिराड़ियूं छॾे शहरनि जी भर वरिती ऐं ज़ाती धंधा कारोबार क़ाइमु करे पंहिंजे मौरूसी फ़न खे अलविदा चई वेठा आहिनि। सॼणो, सिंध जे क़ौमी अदब लोक अदब जे वाधारे लाइ कंहिं बि विख न वधाई आहे,
ऐं सहेड़ न थियण सबबु सदियुनि जो फ़न मेसारजण लॻो आहे। इहे ॾुख, इहे सूर अॼोकी हिन लोक अदब कचहरी जो उनवान हूंदा ऐं उन लोक अदब खे सहेड़ण ऐं छपराइण जे हवाले सां मुख़्तसर ॻाल्हियूं थींदियूं। अचो त सभ खां पहिरीं अॼु दोस्तनि जे बेहद इसरार ते सिंध जे तमामु नाले वारे सुघड़ ऐं असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे ज़िले कशमोर जे जनरल सेक्रेटरी, सिंध जे नाले वारे सुघड़ उस्ताद सादिक अली मलिक जी शाइरी हाजी अब्दुल हक जे आवाज़ में अव्हांखे ॿुधायूं था सरकार जी सुहिणी सना सुहिणे नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी तारीफ़ जा ही सुहिणा लफ़्ज़, जंहिंमें शाइरी आहे असांजे सिंध जे तमामु नाले वारे सुघड़ मोहतरम सादिक अली मलिक जी, ऐं आवाज़ आहे हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे सुहिणे साथी मोहतरम हाजी अब्दुल हक जो। उन हाजी अब्दुल हक जे आवाज़ में अचो त पाण सुहिणी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ॿुधूं। मदीने जा वञी बण मां ॾिसां दिलड़ी ठरे मुंहिंजी चुमा चा गुठ मुहम्मद जी ख़ुदा क़िस्मत करे मुंहिंजी मदीने जा वञी बण मां ॾिसां दिलड़ी ठरे मुंहिंजी नबीअ जे पाक रोज़े जे पसण जी पुरख़्वाहिश नबीअ जे पाक रोज़े जे पसण जी पुरख़्वाहिश लॻल लोरी अंदर में कीअं रहे दिलड़ी परे मुंहिंजी मदीने जा वञी वण मां ॾिसां दिलड़ी ठरे मुंहिंजी रहे रह बर रसूलुल्लाह जिते जहे मागता सदके रहे रह बर रसूलुल्लाह जिते जहे मागता सदके मदीने जे ॾिसण लाइ दिल पगी गण चुन गरे मुंहिंजी मदीने जा वञी वण मां ॾिसां। सजण साईं, ही हुयो आवाज़ असांजे सिंध जे तमामु बहितरीन सनाख़्वां मोहतरम हाजी अब्दुल हक जो ऐं सरकारी दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मुल्क मदीना जी तारीफ़ में लिखियल इहे ॿोल हुआ असांजे सिंध जे नाले वारे सुघड़ सादिक अली मलिक जा। अॼु असांजी हिन लोक अदब कचहरी में हिन वक़्तु असांजे तमामु सिंध जे सुरीलनि दोस्तनि असांखे कनायो आहे, असांखे ॿुधी रहिया आहिनि। मां निहायती थोराइतो आहियां सिंध जे तमामु सीनियर सहाफ़ी ऐं रोज़ाना कोशिश अख़बार जे एडिटर मोहतरम भाउ नेमत खोड़े जो, जेके असांजी हिन लोक अदब कचहरी खे पंहिंजे प्यार पाबोह सिक ऐं शरीर मां ॿुधी रहिया आहिनि।
सजणो, जीअं कचहरी शुरू थी आहे तीअं अवां पिरनि जा पैगाम, नींहं भरिया न्यापा ऐं सिक भरिया सलाम असां ताईं पहुचणु शुरू थी विया आहिनि। मां थोराइतो आहियां सजाद अली शोरो जो, जेके हिन कचहरी खे सलाम चवनि था। भा वालेकुम अस्सलाम। असां सां हिन कचहरी में सिंध जो तमामु नाले वारो उस्ताद, समाज सुधारक ऐं मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जो पारखू मोहतरम अली अकबर मुगेरी असां सां हिन कचहरी में गॾु आहे। साईं मुंहिंजा, अवां जूं महिरबानियूं, अवां मुहबत प्यार ऐं पाबोह मां असांजी हिन कचहरी में गॾु आहियो। उमेद त रोज़ वांगुरु अॼु बि पंहिंजे दुआ या लफ़्ज़नि सां ज़रूरु नवाज़ींदा। सजण, साईं मोहतरम साईं अली अकबर मुगेरी साहब जन फरमाइनि था, आला जुंग जियन जनीअ जे घारियां शाल मां सुकी वियरी जियां पीउ पियनि मुरकण अखड़ियनि तो ॾिठे मूं सुख थिए। मुर्शिद हादी रहबर लतीफ़ जूं ही सिटरूं मोहतरम अली अकबर मुगेरी असां अवां सां वंड करे रहियो हो। सजाद अली शोरो मोहतरम दोस्त ॿुधाइनि था त साईं, असां अव्हांखे सऊदी अरब मझां ॿुधी रहिया आहियूं। मोहतरम दोस्त सजाद अली, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां जा कुर्ब, अव्हां जूं मुहबतूं, यकीनन अव्हां असांजे हिन लोक अदब सां चाह रखो था। ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मझां असां सां गॾु आहे। आकिब शोरो, मां थोराइतो आहियां सैयद मसूद शाह जो, जेके हिन कचहरी खे सलाम चवनि था ऐं असां सां गॾु आहिनि। आकिब शोरो चवे थो, रब पाक अव्हां खे सलामत रखे। भा आमीन सुम आमीन। मोहतरम मोहम्मद सिद्दीक लुंड असांजी हिन कचहरी में गॾु आहिनि, कचहरी खे पसंदि कनि था। उन्हनि जूं महिरबानियूं। जोखियो नईम कराची खां असां हिन कचहरी में गॾु आहे। असांजो मोहतरम दोस्त मोहतरम अली अकबर मुगेरी साहब चवे थो त क़िबला साईं, अल्लाह जूं रहमतूं अव्हां जी सोच सहन पंहिंजे वसकारे सां हमेशह मुहबत जा गुल पैदा करे। अव्हां जहिड़ा खाहोड़ी सिंध जे लोक अदब जो सरमायो आहिनि। शाल शाद ऐं आबाद हुजो। मोहतरम साईं अली अकबर मुगेरी साहब, वॾी महिरबानी। असांजी लोक अदब कचहरी खे मोहतरम भाउ कमर सारियो कनाए रहियो आहे। जोखियो नईम कराची खां चवे थो त साईं, तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो पिया ऐं लोक अदब ज़िंदाबाद। जाम सिंधी चवे थो, बहितरीनु माशाअल्लाह, तमामु सुठो प्रोग्राम। असगर सारियो असां सां गॾु आहे। कामरेड सोबे ज्ञान चंदाणी जे ॻोठ बिंडीअ मझां ऐं कचहरी खे सलाम चवे थो, प्रोग्राम खे पसंदि करे थो। रसूल बख्श मल्लाह पाण सां गॾु आहे। ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मझां। मीर हसन मीर असांखे ॿुधी रहियो आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे पियो। मुमताज़ भुट्टो सिंध जो तमामु नाले वारो सहाफ़ी, कोशिश अख़बार मुबारकपुर जो रिपोर्टर असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहे। शरफ़ुद्दीन मरखन ताहिरी दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो मां असांजी हिन कचहरी में गॾु आहे।
ऐं चवे पियो असां अव्हांजी अदबी कचहरी मुकमल ॿुधंदा आहियूं, प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु बहितरीनु ॼाण ॾेई रहिया आहियो अव्हां साईं नौजवाननि खे तमामु बहितरीनु। अगरि जे ग़रीब आहियूं अव्हांजे आवाज़ में जेका नात शरीफ़ आहे ज़रूरु ॿुधाइजो। दोस्त अव्हांखे ज़रूरु अॼु अव्हांजी फरमाइश पूरी करण जी कोशिशि कंदुसि। मां पंहिंजे आवाज़ में सरकार जी सना अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। मोहम्मद मुश्ताक असांजे प्रोग्राम में गॾु आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे पियो। असां थोराइता आहियूं मोहम्मद मुशफ़िक़ जा, जेको असांजे हिन प्रोग्राम खे पसंदि करे पियो। प्रोग्राम में गॾु आहे अब्दुल हमीद, मुमताज़ भुट्टो ऐं समूरी संगत। तव्हां सॼण प्यार जा पैगाम, नींहं भरिया न्यापा असां ॾांहुं मोकिलियो पिया। अव्हांजा सिक भरिया सनेहा हिन प्रोग्राम लोक अदब कचहरी में ज़रूरु शामिलु कंदासीं। हाणे अचो त उन लोक अदब कचहरी जे लोक रंग खे अॻिते वधायूं ऐं यकीनन जंहिं सिंध असांखे लोक अदब ॾिनो उन सिंध जा सुहिणा मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो वंड वंडींदे असांजो मोहतरम दोस्त लतीफ़ी शकील सूमरो चवे थो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफ़न अणतोरियो ई अघायो। यकीनन भा, पर मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं ईअं बि फ़रमायो आहे त मोहबत पाए मन में सन्हो कतियो जन, तन जो सराफ़न अणतोरियो अघायो। पर मदी पाए मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफ़न दुको ई दाख़िल न कयो। यकीनन ही मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम आहे ऐं उन आफ़ाक़ी कलाम जे सिटरुनि जी ॿुध ऐं सिटरुनि जे मुख़्तलिफ़ रिसालनि जे मुख़्तलिफ़ सिटरुनि खे जॾहिं असीं ॾिसूं था त असांजो लिंग लिंग ठरी पवे थो। जॾहिं ज़िक्र थियो आहे मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, त छो न उन पंहिंजे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं खे माई भागी जे हिन अमर आवाज़ में भेटा पेश कयूं। माई भागी जो आवाज़ ऐं मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी भेटा।
भिट जा भिटाई भिट ते वसी नूर मुझूं तो पुॼायूं। माई भागी जो ही अमर आवाज़ अवां जे समाअ तुंहिंजे नज़र कयोसीं। असां जॾहिं सिंध जे लोक अदब जी ॻाल्हि कयूं था ऐं लोक अदब कचहरियुनि जी ॻाल्हि कयूं था त उन असांजे क़ौमी अदब खे सहेड़ण ऐं समोहिण में असांजे सिंध जे सुघड़नि जो बि पंहिंजे तरफ़ां तमामु वॾो किरदारु रहियो आहे। सजण साईं, सिंध जे क़दीम ऐं क़ौमी अदब जी हैसियत रखंदड़ लोक अदब जे ख़ालिक ॾात धणी सुघड़नि, धाड़ेल कल्चर ऐं पुलिस जे आज़ार सबबि अख़लाक़ियात, ॾाहप ऐं अदब जो स्कूल सॾियो वेंदड़ ओताक जे उजड़ी वञण तोड़े गूनागून मसरूफ़ियतुनि ऐं ज़माने जे हालतुनि जी गर्दिश जी वकोड़ सबबि पुठिते पवंदड़ कचहरियुनि खे क़ाइमु रखणु ऐं लोक अदब जी प्रचार लाइ मोबाइल फ़ोन ज़रिए कचहरियूं करण जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त असांजो क़दीम अदब लोक अदब जा वारिस सुघड़ सुजाॻ थी चुका आहिनि। महीने या साल में थींदड़ उहे कचहरियूं हाणे नेटवर्क जी मार्फत रोज़ानो क़ाइमु थियण जो रवाजु आम थियणु लॻो आहे। उन्हनि कचहरियुनि में ॾात धणी पाण मुख्य किरदारु अदा कनि था। हिक ॿिए जा नंबर मिलाए सिंध ऐं बलोचिस्तान जा सुघड़ कोहनि जा फ़ासिला मिंटनि में ख़तमु करे रोज़ानो लोक अदब जे लातिन हुनुरनि, पहाकनि, कुरचेलनि, मुनाज़रनि, पिरोलियुनि ऐं ॾोर बैतनि समेत मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते मुक़ाबिला करे पंहिंजो पाण मल्हाइनि था। मोबाइल फ़ोन तां कॉल कॉन्फ्रेंस ज़रिए हिक ई वक़्तु केतिरा ई सुघड़ गॾिजनि था ऐं उन्हनि मां हर सुघड़ वरी ॿियनि सुघड़नि जा नंबर मिलाईंदो। अहिड़ी तरह लातदाद सुघड़ तोड़े ॿुधंदड़ शौक़ीन उन कॉल कॉन्फ्रेंस जो हिसो थी वञनि था। ऐं उन कॉल कॉन्फ्रेंस खे ॾात धणियुनि सलात कॉल कॉन्फ्रेंस या सलात रेडियो सर्विस जो नालो ॾिनो आहे। कचहरी दौरान जेकॾहिं कंहिं सुघड़ जी ॾिनल गुज़ारत बीही वञे थी त ॿुधंदड़ शौक़ीननि पारां उन सुघड़ खे वहवा जे दाद सां गॾु इज़ी पैसनि तोड़े इज़ी लोड ज़रिए इनाम बि ॾिनो वञे थो। सजण साईं, सिंध तोड़े बलोचिस्तान में ॾात धणियुनि जी नुमाइंदगी कंदड़ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां शुरू कयल कॉन्फ्रेंस कॉल कचहरी रोज़ानो राति जो 9 वॻे बिना वक़फ़े जे शुरू थींदी आहे, जेका 12 वॻे ताईं जारी रहंदी आहे ऐं उन में उत्तर, लाड़, थर, काछे ऐं कोहिस्तान समेत बलोचिस्तान सूबे जा सुघड़ बि शामिलु हूंदा आहिनि। उहे सुघड़ न रुगो लोक अदब पर तारीख़, तहक़ीक़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं ॿोलीअ बाबति पिणु बहस छेड़िन था। उन कॉन्फ्रेंस कॉल जो राबितो कराईंदड़ ॾात धणियुनि में सिंध जो नाले वारो सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई, इन खां अॻु में हिन जो बुनियादु रखंदड़ मोहतरम अब्दुल वहाब बिरोही, ग़ुलाम सरवर कल्होड़ो, रमेश रोशन मेंगवाड़ ऐं ॿिया केतिरा ई ॾाहा ॾात धणी आहिनि जेके हिक ॿिए खे इन सिक ऐं शरीर सां कॉल कॉन्फ्रेंस में खणी वठनि था।
उन कॉल कॉन्फ्रेंस कचहरी ज़रिए उन्हनि मरहूम सुगड़नि ॿिए खे बि यादि कयो वेंदो आहे जिन खे सक़ाफ़त खाते तोड़े वार सभु विसारे वेठा आहिनि। सजण साईं, अव्हां जा नींहं जा न्यापा, प्यार जा पैगाम, सिक भरिया सनेहा असां वटि पहुची रहिया आहिनि। मोहतरम दोस्त अली शरीफ़ मरखंड लिखे थो त साईं वफ़ा नज़ीर शर ताहिरी दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो मां अव्हां सां हिन लोक अदब कचहरी में गॾु आहे। वफ़ा नज़ीर शर तमामु बहितरीन सहाफ़ी, बहितरीन लेखक, तमामु केतिरनि ई किताबनि जो कंपोज़िंग जो कमु ऐं पब्लिशर जो कमु पिणु संभालींदड़ आहे। वफ़ा अव्हां वाक़ई वफ़ा करे ॾेखारी आहे ऐं असांजे हिन लोक अदब कचहरी में लगातार सभिनी प्रोग्रामनि में गॾु आहियो। अव्हां जी वॾी महिरबानी। असांजो मोहतरम भाउ रसूल बख़्श मल्लाह चवे थो त साईं मौला मदीनो ॾेखारींदो, मूर न ईअं मारींदो। आमीन सुम्मा आमीन। अल्लाह करीम अव्हां जा इहे लफ़्ज़ मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। असांजो मोहतरम भाउ सीनियर सहाफ़ी मुमताज़ भुट्टो चवे थो जीए लतीफ़ सुहिणा सदा जीए लतीफ़। ज़ुल्फ़कार दौलतानी दोस्त चवे थो त ज़बरदस्त पेशकश, सलामत हुजो भाउ ज़ुल्फ़कार, अव्हां जी वॾी महिरबानी। अब्दुलरज़ाक मल्लाह असांजी हिन कचहरी लोक अदब कचहरी खे पसंदि करे पियो, कचहरी में गॾु आहे। फरहान बाजारी जा थोराइता आहियूं। ही लाॾलो उन ख़ानदान सां ताल्लुक़ु रखे थो जंहिं ख़ानदान जो सिंध जो तमामु वॾो सुगड़ ग़ुलाम हुसैन बाजारी असांजे हिन सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जो पहिरियों बुनियादी ज़िले जामशोरे जो सदर हो ऐं उन मरहूम ग़ुलाम हुसैन बाजारी जे घर जो फ़र्द मोहतरम दोस्त फरहान बाजारी बि असां सां हिन लोक अदब कचहरी में अॼु गॾु आहे। सजण साईं, ही असांजे लोक अदब कचहरी जो रंग जेको अव्हां ॿुधी रहिया आहियो, इन लोक अदब कचहरी करण जो मक़सदु इहो ई आहे असीं हिक ॿिए सां हाल ओरियूं ऐं मुहबत जो, अमुन जो, प्यार जो पैगाम सिंध वासियुनि में पहुचायूं त जीअं हिन वक़्तु असांजी उहा अमुन वारी धरती जंहिंखे ख़बर नाहे त अलाए कंहिं जी नज़र लॻी आहे जो उहा असांजी सुहिणी धरती क़बीलाई झेड़नि मुख़्तलिफ़ तज़ादनि जे वर चढ़ी वई आहे। इन सिलसिले में असांजे सिंध जे सुगड़नि तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं उन्हनि क़बीलाई झेड़नि जे नुक़सान खे ख़तमु करणु ऐं क़बीलाई झेड़नि खे मुकमल ख़तमु करे मुहबत, प्यार, पाबोह सां गॾिजी रहण जो पैगाम ॾिनो आहे। असांजो मोहतरम दोस्त अली अकबर मुगैरी चवे पियो त साईं क़िबला अगरि मुनासिबु थिए त ईंदड़ प्रोग्राम में ढोल फ़क़ीर खे प्रोग्राम जी ज़ीनत बणायो त बहितरु थिए। मोहतरम साईं अली अकबर, इंशाअल्लाह कोशिशि कबी ज़रूरु अव्हां जे इन्हनि ख़्वाहिशुनि ते पूरो लहूं ऐं ढोल फ़क़ीर बि ज़रूरु ईंदड़ कचहरी में अव्हांखे ॿुधाइबो। सजण साईं, मुमताज़ उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां।
सभिनी दोस्तनि खां मदरत ख़्वाह आहियूं जो टेक्निकल सबबनि जे करे कुझु घड़ियूं अव्हां खां विथी थी वई। ख़ुदा पाक विथी न विझंदो ऐं अव्हां जो मुहबतूं असां सां गॾु आहिनि। नेटवर्क सबब जे करे कुझु घड़ियूं अव्हां खां परे रहियासीं। मां थोराइतो आहियां मोहतरम दोस्त मुमताज़ आंदल सूमरे जो जेको चवे पियो भलो प्रोग्राम ऐं कराची खां असांखे ही दोस्त ॿुधे पियो। उन सां गॾु मां थोराइतो आहियां मोहतरम दोस्त अली मुराद चांडीअ जो। ही दोस्त चवे थो त सागर आलमाणी वटि संगत सागर आलमाणी, ज़ख़्मी साले संजराणी, सुगड़ मोहम्मद अयूब जूणे जो, आकिब खोखर, शबीर आलमाणी तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया। सजण, अव्हां जा वॾा वड़, अव्हां जा कुर्ब, अव्हां जूं मुहबतूं जो असां फ़क़ीरनि जे हिन फ़क़ीराणे सिलसिले में अव्हां साथ ॾिनो आहे। उमेदु आहे त इहो साथ क़ाइमु ऐं दाइमु रखंदव। मोहम्मद अयूब जूणे जो असांजे सलाद जो तमामु सीनियर सुगड़, ज़िले जामशोरे जो सदर असांजी हिन कचहरी में मौजूदु आहे। हुन जूं वॾियूं महिरबानियूं। मोहतरम दोस्त वहीद नवाज़ महर जो महिरबानियूं। सजण साईं, मूं अर्ज़ु पे कयो त सिंधी लोक अदब जूं पहाड़ूं पाताल में बीठल आहिनि। उन जा बुनियाद वेदनि ताईं वञनि था। तारीख़ जे हर दौर में बाशऊर समाज सुधारक, सपूरंज ऐं सुजाण माण्हू पैदा थींदा रहिया आहिनि जन महल मौक़े जी मुनासिबत सां कौंतल कुॾाया आहिनि ऐं पंहिंजनि गुफ़्तनि सां कचहरियुनि खे रस भरियो बनायो आहे। ॿ गुणनि जा उहे ॿोल हक़ीक़तुनि जो आईनो बणिजी सदियुनि ताईं गूंजंदा रहिया आहिनि जेकी सीने ब सीने सदियुनि जो सफ़र करे वक़्त सां गॾु वधंदा वीझंदा असां ताईं पहुता आहिनि। उहे सिंधी ॿोली जो क़ीमती सरमायो आहिनि। असांखे उन्हनि वीझारनि जे वीचारनि जो न सिर्फ़ु ऊनो अभ्यास करणु घुरिजे बल्कि उन्हनि खे जदीद अंदाज़ में सांढे पंहिंजे नए नसुल ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। सजण साईं, ॻाल्हि हली क़बीलाई झेड़नि जी ऐं इन जे दरमियान फ़िज़ाई सिलसिले फ़िज़ाई तारुनि असां अव्हां जी मुहबत वारी तार खे मुतासिर कंदे कुझु घड़ियूं अव्हां खां परे रहियासीं। हींअर अचो त सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातदणी ऐं असांजे सलात जे सीनियर सुगड़ मोहतरम करीम बख़्श मलिक जी शाइरी ऐं मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ ॿुधूं। मां थोराइतो आहियां सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जे मरकज़ी सरपरस्त आला मोहतरम साईं डॉक्टर कमाल जामड़े साहिब जन जो जेके असांजी हिन लोक अदब कचहरी खे कनाइनि पिया ॿुधनि पिया। सजण साईं, अचो त मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ ऐं सुगड़ करीम बख़्श मलिक जी शाइरी ऐं उहो पैगाम त सिंध खे अमन वारो बनायूं ऐं सिंध मां क़बीलाई झेड़ा ख़तमु कयूं। ही लोक अदब जे तख़लीकार सुगड़ जो पैगाम मुमताज़ लाशारी जे आवाज़ में। दीन धर्म जे ओले में इंसान त अॼु भी रोले में को ईश्वर को भगवान मञे को मालिक रब रहमान मञे को आदम सिर सुभान मञे पर ढोल वसे हर ढोले में माण्हुनि में मारा मारिया को कारो आ का कारिया
हिक वणदी हर हिक टारी आ, छो भार भेनर भोले में, को बंगलन में आरामी आ, को खेत में कुणमी कामी आ, को खास तको वरिया मिया, को परे पट को चोले में, को बेवस को मजबूर सडे, को जालिम को मगरूर सडे, को नाव मंगी मंजूर सडे, माट कुड़िया हर टोले में। ओ अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, ओ ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा। गिलासन कुल्हे ते नथो ध्यान धारी, गिलासन कुल्हे ते नथो ध्यान धारी, उन्हीअ खे बीमारी जे हलाईंदा हारेड़ा, उन्हनि खे बीमारी जे हलाईंदा हारेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, ओ ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा। अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, ओ ॿियनि जे चवण ते उजाड़िया थई वेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा, अदा साईं छड तू कबीलाई झेड़ा। करीम बख्श दी मन ही नसीहत निमाणी, फिटी कर तू प्यारा आदत पुरानी, फिटी कर तू प्यारा आदत पुरानी, हिंदा पोए पे
अदा साईं छॾ तूं कबीलाई झेड़ा। मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ हो ऐं असांजे सिंध जे नाले वारे सुघड़ करीम बख़्श मलिक जी शाइरी हुई जेका अव्हां जे समाअतुनि ते नज़र कईसीं। यकीनन इहो ई असांजे लोक अदब जो पैगाम जेको असांजे करीम बख़्श मलिक जी शाइरी में अव्हां ॿुधो। लोक अदब में वॾी गहराई ऐं मणिया समायल हूंदी आहे। उहो रवाजी तौर कोन सम्झी सघिबो, उन लाइ वॾे वीचार जी ज़रूरत हूंदी आहे। इहा ॻाल्हि ज़हन नशीन हुअणु घुरिजे त लोक अदब ॾाहनि जी ॾात आहे, सेबतनि जी सोच आहे। गोहर पंहिंजा उहे गुफ़्ता कंहिं महिल मौक़े ईंदड़ हालतुनि खे आॾो रखी वीचारींदा आहिनि, जंहिंमें ऊन्हो फ़िकिर ॾाहप ऐं को न को नुक़्तो शामिलु हूंदो आहे। जीअं हिन में अव्हां कबीलाई झेड़नि वारो नुक़्तो असांजे मोहतरम दोस्त करीम बख़्श मलिक जे पैगाम में ॿुधो। अव्हां जा प्यार भरिया पैगाम, सिक भरिया सनेहा, नींहं भरिया न्यापा असां ताईं पहुचनि पिया। मां थोराइतो आहियां सुगड़ मोहम्मद अयूब जूणे जो। सलात ज़िले जामशोरे जो सदर चवे थो बहितरीनु कमु कयो पिया साईं दोस्त, तव्हांजी वॾी महिरबानी। सहाफ़ी मुमताज़ भुट्टो चवे थो वाह साईं वाह। ऐं असांजो मोहतरम दोस्त फज़ल सुमरो लिखे थो त अस्सलाम वालेकुम साईं, सॼी संगत खे सलाम। प्रोग्राम जो तमामु घणो इंतज़ारु कयो। सिग्नल जी अणहूंद सबबु नेट बिल्कुलु ढिली ऐं न हुजणु बराबरि पई हले। मोहतरम भाउ अफ़ज़ल साईं, इहा साॻी सूरत हाल असां सां बि आहे ऐं इहा विथी थोरे वक़्त जे लाइ असां वटि बि रही। दुआ कयो त असांजे हितां जे इन सोशल मीडिया जा इहे सभई मरहला मामला पंहिंजे हिसाब सां तय रहनि त जीअं असां ऐं अव्हां जो ॻांढापो मुकमल रहे, असां ऐं अव्हां पंहिंजे पिरनि खां प्यारनि खां पल जे लाइ बि परे न थियूं। सजण साईं, जॾहिं असीं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था ऐं कचहरियुनि जी ॻाल्हि कयूं था, इन्हनि ई वसंदियुनि में राति जो रस रिहाणियूं असांजा ॾाहा ॾातणी कंदा हुआ ऐं लोक अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कंदा हुआ। उन्हनि कचहरियुनि वसीले न सिर्फ़ु ज़हनी ज़ौक़ जो पूराओ कंदा हुआ, पर उन सां गॾु कचहरी में वेठल नए नसुल जे अख़लाक़, उथी वेठी इल्म फ़हम जी आबियारी बि कंदा हुआ। दोस्तो, यादि रहे त जॾहिं अञा धर्मीअ समाजी तइलीम जो रवाजु न पियो हो, तॾहिं समाजी ज़ाब्ते ऐं ज़हनी सुधारे जो कमु लोक अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि खां वरितो वेंदो हो, जंहिंमें लोक कहाणियूं ऐं पहाका चवणियूं इहे सभु अहम हिसो हुआ। उन्हनि वसंदनि जा रहवासी हर अहिंजे सहजे में सभु गॾु हूंदा हुआ। ख़ुशियूं, सांग, लाड, कोड संदन आम ज़िंदगी जो वहिंवार हूंदो हो। हुननि ई गॾु रोंबा लाबारा कया, हर हिकु फ़सुल जी निस्बत सां गीच ॻाया। हू फ़हम फ़िक्र में बिल्कुलु आज़ादु हूंदा हुआ। असांजा उहे ॾाहा ॾातणी, उहे सुघड़, उहे असांजा वॾड़ा उन्हनि हस्तियुनि में शुमार हुआ जन जी सोच मथां कंहिं बि हाकिम जा पहिरा लॻल कोन हुआ। बिल्कुलु आज़ादु ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआ।
अहिड़ा ओलड़ा असांजे लोक अदब में अॼु बि पसी सघजनि था। सजण साईं, लोक अदब कचहरी में अवां असां सां गॾु आहियो। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां टेक्निकल सहूलतुनि में सहूलतकार आहे मोहम्मद अज़हर लाशारी। दोस्तो, जॾहिं असां हिन दौर वक़्त जी ॻाल्हि कयूं था, माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खे ॾिसूं था त अॼु जो दौर कीअं पियो गुज़रे ऐं कहिड़े ज़माने मां पियो गुज़रे, इहे सभु हालतूं असां जे साम्हूं आहिनि। असांजो मोहतरम दोस्त मौलवी मोहम्मद आशिक़ लुंड तमामु वॾो दीनी स्कॉलर असांजी कचहरी खे हींअर जॉइन कयो आहे, कनाए रहियो आहे। सजण साईं, अवां कचहरी सॼी खे सलाम चयो आहे ऐं नात जी फरमाइश कई आहे। असां शुरूआत में हाजी अब्दुल हक़ जे आवाज़ में करे चुका आहियूं ऐं अवां जे ख़्वाहिशुनि मुताबिक़ ज़रूरु नात खे बि हिन प्रोग्राम जो हिसो बणाए रहिया आहियूं ऐं बणाईंदा ईंदा आहियूं। हाणे अचो त वक़्ती हालतुनि खे नज़र में रखंदे हीउ दौर, हीउ वक़्तु कीअं पियो गुज़रे ऐं कहिड़ो दौर आहे सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मुआशी, इन समूरे दौर जी अक्कासी साजिद अली साजिद असांजे मोहतरम दोस्त महर रिबाई जी हिन शाइरी में कई आहे। अचो त साजिद अली साजिद खे ॿुधूं ऐं कलाम आहे महर रिबाई जो। इन उम्मीद सां तव्हां सजण सां हिन कचहरी में गॾु हूंदा। रिश्तनि जो तक़दुस ऐं मुहबत न रही, भाउ भेण जी बि हाणे शनाख़त न रही। ॾाढ़ी पटाइणी थई त कर पो नसीहतूं, बुज़ुर्ग ऐं समझदार जी अॼु इज़त न रही। हिकु चाहे संद साड़िया अदा, ॿियो कणकुनि में कलर यूरिया, माण्हू था उहो खाइनि ताक़त न रही। मर्दनि संभालिया होटल आज़ाद ज़ाइफ़ूं, पाबंद हिजाबनि जी औरत न रही। शाइर आहीं ड्रिबाई, ओ त सच पाण खे बि चओ त शाइर जे कलम में बि शराफ़त न रही। जे दाह कई के हिते दाद नाहे, अदा इरशाद ॿुधण वारो कोई बि फरियाद नाहे। परावन पुटनि खे ॾिजनि छा मयारूं, अॼु पीउ माउ जे चए में त औलाद नाहे। लखनि ऐं किरोड़नि में ठहनि मस्जिदूं पियूं, आवेले ते मिसकीन इमदाद नाहे। उहा ई जारी दहशत, उहा ई दादागीरी, अदा तोड़े नाहे फिरौन शद्दाद नाहे। हणूं था बटाकूं ऐं ड्राड़ूं त सिंध था बचायूं, पर अञा सिंध वासियुनि जो इतिहाद नाहे। अमीरनि जा नींगर पढ़नि पिया था इंग्लिश, ग़रीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद नाहे। बेदादी नगरी ॾिसी कीअं न रोआं, जो ड्रिबाई या शाइर को जल्लाद नाहे। जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा, ओ सिंधड़ी 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 सिंधड़ी। जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा, त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे त नहीं, लेखक मुबलिग बि दरबान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। शियो आ काफ़र, सुन्नी आ काफ़र, अदा मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा।
जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ अदा जूतनि सां थुॾिजे जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा पहिरियाण तस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुसलमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बिनादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई अड़े कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई अद तारीख़ में तो ते अरमान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा वाह साईं वाह साजिद अली साजिद सच पियो चईं जहान ॾिस अॼुकल्ह जो इंसान ॾिस अल्लाह पंहिंजो जहान ॾिस अॼुकल्ह जो इंसान ॾिस तेरी हेड़ो काहे कोड़ो तो पियो कमाए तेरी हेड़ो काहे कोड़ो तो पियो कमाए पुट जवान घर में आहे कहीं कम खे हथ न लाए पीउ जी कमाई खाए टोपी निराड़ पाए अखबार कल लिखियो सभिनी हो पढ़ियो हिक शहर में हीअं थियो अदा केॾो ज़ुल्म कीअं थियो मां जे साम्हूं पुट थिए थो माण्हुनि आॾो हुन सां विड़े थो माउ खे मारे छॾे थो मौला माउ खे मारे छॾे थो थियो शर्मिंदो शैतान ॾिस अल्लाह पंहिंजो जान मालिक पंहिंजो जहान ॾिस अॼुकल्ह जो इंसान ॾिस हाय हाय अफ़सोस हिन ज़माने जी इंतहा पसंद सोचनि ते रत रत खे बाहि आहे अदा भा सां ठाह नाहे अदबो हया ख़तम थियो भाऊ गैरत जो माधो गुम थियो ॾाढियूं थियूं बेहयाऊं रश में रुलनि थियूं मायूं सभिनी खे आहे सिर जी गणती रुगो सर जी टोकड़ कीअं कमायूं अदा चाहे इज़त विञायूं मिसकीन खे मरण जी सेठिन खे दूध भरण जी अकना कके कोन ॾिसनि था सूअर जो जंहिंखे गोश्त चवनि था तोड़े निमाज़ी आहे मौला तोड़े निमाज़ी आहे वठे व्याज मुसलमान ॾिस अल्लाह पंहिंजो जान ओ मालिक पंहिंजो जान ॾिस लही
रंग ज़माने जा अॼुकल्ह विया आहिनि ॾिठो अथमि त पंहिंजनि खां धारिया भला आहिनि पियो भाउ मारे सॻी भेनड़ीअ खे अदे जा अदे ते बि बयाना उभाइनि निभाए कुॾाए वॾो जंहिं कयो आहे वॾा ॾोह औलाद उन ते मरिया आहिनि पढ़ो रोज़ अख़बारूं क़तलनि सां भरियल ॾिसो जा जेका तुलत पंहिंजा हूंदा आहिनि अलाए पिट कंहिंजी लॻी आहे सिबाई जो सिंधड़ीअ जा माण्हू थी बशी पिया आहिनि अदा सभु को न हिकु जहिड़ा आहिनि माण्हू अञा के पिया आहिनि अञा के आहिनि कलयुग में का पड़ी सभु को न हिकु जहिड़ा आहिनि भाऊ माण्हू अञा के पिया आहिनि कन जे करे हले पियो अदा इरशाद ही जग वञो जीए पियो पर ऐं महर ढिबाई अक्सर आहे उदाही छा ते लिखी लिखामा हालत वॾी ॾिसामा काथे कुता मज़न में अदा इंसान पर बुखुन में माण्हूअ जो क़दुरु न आहे अदा बादाम कुकुड़ खाए पत्थर ते बि कचहरियूं ॿारे बनिन जूं हलंदियूं पत्थर ते बि कचहरियूं ॿारे बनन जूं हलंदियूं को जे वॾो माण्हू आहे चरियो कॾहिं बि सियाणो हर शइ मुबाह हुनखे हर को चइबा हुनखे टोकर ते ईमान विकामन नंग विकामन सोन विकामन कूड़ी ॾींहनि गवाही मौला कूड़ी ॾींहनि गवाही सिर ते रखी क़ुरान ॾिस अल्लाह पंहिंजो जहान मालिक पंहिंजो जहान ॾिस अॼुकल्ह जो ई इंसान ॾिस ओ अल्लाह पंहिंजो जहान ॾिस मालिक पंहिंजो जहान ॾिस अॼुकल्ह जो ही इंसान ॾिस अदियूं आऊं ॼाण मूं संग सुञाणे मकयो हूंदन सठियस हेतरी कोहियारल जे काण रतीअ जी रिहाण जी अड़ायुम तन सां फज़ल सुमरे जूं ही सिटरूं अवां जे समातुनि जी नज़र कयोसीं असांजो दोस्त मोहम्मद आशिक़ चवे थो त ज़बरदस्त कलाम ऐं इन ड्रिबाई सच चयो आहे बा फज़ल सुमरो चवे थो त शमा ॿारींदे शब पिरह बाखूं कढियूं मोट मराठी मेंधरा राणा कारण रब तुंहिंजी अतात तलब कांग उॾायम काक जा मोहतरम दोस्त मुश्ताक तुनियो असां सां गॾु आहे ख़ालिद हुसैन तुनियो चवे थो वाह साईं वाह ज़बरदस्त समी सिंधी असां सां गॾु आहे प्रोग्राम खे पसंदि करे थो असांजो मोहतरम दोस्त साईं अली अकबर मुगैरी चवे थो त हीउ प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ॾांहुं शेयर कयुमि हिन वक़्तु काफ़ी दोस्त ॾिसी रहिया आहिनि
ख़ुसूसन ख़ालिद हुसैन तुन्यो साहब सऊदी अरब में जॉइन कयो आहे ऐं असांखे कनाए रहियो आहे। साईं अली अकबर अव्हां जी वॾी महिरबानी, वॾा वड़। ख़ासि तौर हितां आहियूं मोहतरम भाउ ख़ालिद हुसैन तुन्ने जा, जेको असांखे सऊदी अरब भले पार मझां असांजे हिन मारूअड़नि सांगीअड़नि सवाजड़नि जी ॿोलीअ खे ॿुधी रहियो आहे। गुलहसन गुल सोलंगी प्रोग्राम खे पसंदि करे थो ऐं साजिद अली साजिद जे कलाम ते वाह वाह चवे थो। सजणो, जॾहिं असीं लोक अदब ते नज़र रखूं था, जीअं अव्हां ड्रिबाई जे उन लोक अदब जे तख़लीक़ुनि खे ॿुधो त लोक अदब ई आहे जंहिंमें अवाम जी आइन बैन तस्वीर छिकियल हूंदी आहे, जा कंहिं बि वक़्तु उन्हनि अंगनि अखरनि में ॾिसी सघिबी आहे। हीअ अवाम जे एहसासनि ऐं जज़्बनि, उमंगुनि ऐं उद्मनि जी पूंजी आहे, जा दमियल देग जीअं लोक अदब जे जुमिले जिन्सुनि जो होगा ऐं हुक्सान ॾींदी पई रही आहे। लोक अदब तारीख़ जे ज़ख़ीम किताबनि मां न मिलंदो। छाकाणि त उनजो जनमु उते थिए थो, पर उनजो सर चश्मो अवाम आहे, जंहिंजा सीना उन्हनि अमुल ऐं अलब ख़ज़ाननि जा अमीन आहिनि। अवाम जी ज़िंदगी सादी, तंहिं करे संदन ॿोल बि सादा। अवाम जो माहौल सादो, तंहिं करे संदन ख़्याल बि सादा। पर उन्हनि सादनि ॿोलनि ऐं ख़्यालनि में जा बुलंदी आहे, सा संदन ॿुध जी कवी दलील आहे। सजण साईं, काफ़ी देर खां असांजो तमामु बहितरीनु दोस्त दीनी स्कॉलर अल्लामा आशिक़ साहब इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं ॿियनि दोस्तनि बि फरमाइश कई आहे। उन्हनि जे फरमाइश ते मां अव्हांखे पंहिंजे आवाज़ में सरकारे दो जहां फ़ख़्र इंसो जहां सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे शान में संदन मुल्क मदीने पाक जी हिकु तमन्ना हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैहि जूं सिटरूं ऐं मूं फ़क़ीर आजिज़ रहमतुल्लाह जो आवाज़ अव्हां जे समाअतुनि जे नज़र रखूं था। मूंखे उमेदु आहे तव्हां सजण असांखे कनाईंदा हूंदा ऐं असां सां गॾु गॾु हूंदा। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, छो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, छो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानीअ जो जीअं दस्तूर मिठड़ा चौखड़ी मूंखे मंज़ूर आ, तूं बि मिठड़ा चौखड़ी मूंखे मंज़ूर आ। तुंहिंजे हर महिमान जो गिनात ख़ानो कर हुजे, छो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, छो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ियां, सिर्फ़
ॿिया काॾे कबा जल तो जहिड़ो को हर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे को बि चवंदो हल हबीब ॾे त हिकदम हा कबी मिले जाग मदीने में त सिंधड़ी छा कबी जे मिले जाग मदीने में त मेहड़ छा कबी आओ बचड़न सूद मन मुंडे बिको आडर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु मां बि पाड़े में लॾे वेही रहां कंहिं बि कुंडड़ीअ में कखाऊं घर अॾे वेही रहां रोज़ शब अखियुनि अॻियां शल रोज़े अतहर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लुड़का हारिण वारा माण्हू कॾ बि काथे था लिकनि ही सदर तोड़े सिकंदर सभु अचण जे लाइ सिकनि ही सदर तोड़े सिकंदर सभु अचण जे लाइ सिकनि पोइ खणी गिन पंहिंज पाकिस्तान जो गवर्नर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर नकीर ही मुहम्मद जो मदाही हव गुलाम नबी फ़कीर ही मुहम्मद जो मदाही आ गुलाम नबी फ़कीर ॾियोसि माफ़ी ख़ैर सां खुशबाश ताईं मशर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे आमीन सुम्मा आमीन। यकीनन इहा तमन्ना दुनिया जे हर मुसलमान जी हूंदी आहे। ख़ुदि सिंध दणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया, भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया, तिहां पोइ ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो। असांखे अहसासु आहे उन्हनि सॼणनि जो, उन्हनि दोस्तनि जो, पिनी प्यारनि जो जेके असांखे कनाइनि पिया, ॿुधनि पिया, कचहरी में गॾु हुजण जो अहसासु ॾियारीनि पिया। संदन सिक भरिया सनेहा, नीह भरिया नियापा ऐं प्यार भरिया पैगाम अचणु शुरू थी विया आहिनि, सवेर खां अचनि पिया ऐं हू असां सां दोस्त गॾु गॾु आहिनि।
सजन साईं ऑडियो ब्रॉडकास्टर मोहम्मद अज़हर लाशारी जे टेक्निकल सहूलतुनि ऐं सोशल मीडिया जे फेसबुक तां अव्हांजो ख़ादिम आजिज़ रहमतुल्लाह लाशारी अव्हां सां गॾु आहे। ही प्रोग्राम आहे लोक अदब कचहरी सुघड़ कचहरी में असांखे मोहतरम दोस्त अज़ीज़ मेहरान सुमरो गॾु हुजण जो अहसासु ॾियारींदे चवे थो तमामु लाजवाब कचहरी आहे, मज़ो पियो अचे। आजिज़ साईं दोस्त तव्हांजी वॾी महिरबानी। अलीगुल चांडियो असां सां हिन कचहरी में गॾु आहे, कचहरी खे पसंदि करे पियो। मोहतरम असदुल्ला लाशारी असां सां हिन कचहरी में गॾु आहे ऐं कचहरी खे पसंदि करे पियो। असांजो मोहतरम दोस्त गुलसन गुल सोलंगी चवे थो त मौला आण परदेसी मुंहिंजा ॾिसी नेण ठरनि, सिक लॻी आहे सजण जी अखियूं मींहं वांगुरु पियूं वसनि, कर करम जी निगाह मुंहिंजे अङण पिरी अचनि, गुल हसन जूं अखियूं ठरनि ॾिसी पंहिंजनि पिरनि खे। वाह साईं वाह। ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत ॿोल, दिलि खे छुहंदड़ लफ़्ज़। मोहतरम गुल हसन गुल अल्लाह पाक अव्हांजे इन ॾात ऐं ॾांव में अञा बि वाधारो फ़रमाए, आमीन। मोहतरम असदुल्ला लाशारी प्रोग्राम खे पसंदि करे थो, चए थो साईं माशा अल्लाह। उन सां गॾोगॾु साईं मोहतरम दोस्त अली अकबर मुगेरी पंहिंजे नींहं भरे न्यापे प्यार भरे पैगाम चवे थो सुबहान अल्लाह। प्यारो आवाज़ आजिज़ रहमतुल्लाह जो ऐं महबूब नात ख़्वां साईं ग़ुलाम नबी। यकीनन साईं ही सरकार दो जहां जी सना जे सदके ई इहो एज़ाज़, इहा मुहबत ऐं इहो मान मिली रहियो आहे। इहो हीलो ऐं इहो वसीलो ॿिन्ही जहाननि जे सरदार हुन आका इनामदार जो ई आहे, न त असांजो कहिड़ो हाल आहे। असांजो मोहसिन दोस्त मोहतरम दोस्त दीनी स्कॉलर एजाज़ अहमद रिंद करमी चवे थो ताज साहब सदाईं ख़ुशि हुजो, तव्हांजी महिनत खे सलाम आहे। शेर मुंहिंजे चाचे मोहतरम सुगड़ अली गुल रिंद जो अव्हांजी नज़र, अखियूं अजीब जूं आहिनि बेमिसाल, हुते अली गुल चवे कंहिंखे नाहे मजाल, जे भलो करे भाल त वञनि रंज रिंद जा। यकीनन लोक शाइरी ऐं लोक अदब जो तख़लीक़कार मोहतरम उस्ताद सुगड़ अली गुल रिंद, ही उन जो भाइटियो साईं एजाज़ अव्हांजी वॾी महिरबानी जो अव्हां वंड असां सां वंडी ऐं मोहतरम अली गुल रिंद जूं सिटरूं असां ॾांहुं लिखी मोकिलियूं। सरकार जी सनाख़्वानी ॿुधण खां पोइ असांजे दोस्तनि जे अंदर जे आलाप मां सिक ऐं शरीर मां दुआऊं निकिरनि पियूं ऐं असांजो मोहतरम दोस्त गुल हसन गुल महेश रखे मौला जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। सऊदी अरब जिद्दे बल्कि मदीने शरीफ़ मञा ही असांजो मोहतरम दोस्त गुल हसन गुल सोलंगी असांखे ॿुधी रहियो आहे। गुल हसन गुल साईं अव्हांजा वॾा वड़, अव्हां जूं महिरबानियूं, अव्हांजा अहसान जो उन सरकार जे शहर मंझां असांखे ॿुधो पिया, जंहिं शहर काइनात खे मुहबत जी ख़ुशबू सां वासे छॾियो, प्यार ऐं प्रीत सां वासे छॾियो, जंहिं काइनात जे कारणी जे अचण सां हिन दुनिया जे अंदरि तमामु इनक़लाब आयो, इंसानियत जी सान्याह पैदा थी, मुहबत ऐं माणपो आयो। उन आका जे शहर मदीने मुनवरा मां असां सां अव्हां गॾु आहियो। अव्हांजा वड़, अव्हांजा कुर्ब ईअं कचहरी में शामिल थी पंहिंजे मुहबती मोट सां नवाज़ींदा रहंदा।
मोहतरम दोस्त, गुल हसन गुल साईं अली अकबर मुगेरी जा थोरा मञिया आहिनि, गुण ॻाया आहिनि त उन जे मार्फत अवां जी हिन कचहरी में शामिलु थिया आहियूं। अॼु असांजे मोहतरम दोस्त अली अकबर मुगेरी पुल वारो किरदारु अदा कंदे ऐं असां अवां खे गॾायो आहे। ऐं हीअ लोक अदब कचहरी जेका सैयदाबाद कॉलोनी जामशोरे जे सुगड़नि जी तंज़ीम सलात जे मरकज़ी दफ़्तर मंझां नशिर थी रही आहे। किथे जामशोरो किथे मदीनो, इहे सभु करम उन करीम जा जंहिं जे सदके ई सॼो जहान जुड़ियो, जो गुल हसन गुल ऐं फ़क़ीर आजिज़ लाशहरी हिक ई मैदान ते हिक ई आवाज़ थी सरकार जी सना खे ॻाइनि ऐं ॿुधनि पिया। इहो सॼो फ़ज़ुलु उन महबूब जो आहे ऐं यकीनन इहो फ़ज़ुलु हिते बि कमु अचे थो त क़यामत में बि कमु ॾींदो। मोहतरम दोस्त, कमर अबड़ो ताहिरी चवे थो, माशा अल्लाह हक़ सजण साईं अदा बेशक सजण साईं, ही उन्हनि जो ई फैज़ आहे, करम नवाज़ी आहे जो असां नालाइकनि खां लाइक़ बनाए पंहिंजे मुहबत वारो ही कमु वठनि पिया। मोहतरम साईं सलीम भुट्टो लतीफ़ी असांखे कनाए रहिया आहिनि, इमदाद अली कादरी असांखे ॿुधनि पिया, दुआऊं ॾियनि पिया। शकील अहमद सारियो सऊदी अरब मां असांखे ॿुधे पियो, कनाए पियो। मेरान टीवी जो तमामु सीनियर आर्टिस्ट, सीनियर डायरेक्टर, सीनियर कंपेयर मोहतरम मुर्तज़ा मजबूर असांखे कनाए पियो, ॿुधे पियो। सूफ़ी मुनवर बुलेदी असांजी हिन कचहरी में गॾु आहे। आजिज़ अनवर लाशहरी असांजी हिन कचहरी में गॾु आहे। दोस्त अज़ीज़ मेहरान सुमरो चवे थो त बुढल साईं जो बैत ॿुधायो, शौक़ ॿधाया छेर। दोस्त यकीनन बुढल साईं जो कलाम अव्हां खे ज़रूरु ॿुधाईंदासीं, अव्हां जे समाअतुनि जे नज़र कंदासीं। हींअर अचो त जंहिं इश्क मुहबत प्यार ऐं पाबोह खे खणी करे पाण गॾु थिया आहियूं, उन इश्क जूं ॻाल्हियूं अव्हां बि ॿुधो, असीं बि ॿुधूं। सजण साईं अचो तव्हांजे समाअतुनि ताईं मांझी फ़क़ीर जो आवाज़। अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पेशल, ख़ासि तौरु गुल हसन गुल साईं अव्हां जे नाले जो अव्हां सुहिणे महबूब जे पार रहो पिया ऐं उन मदीने वारे ताजदार खे सॾड़ा कंदे इल्हाम आवाज़ अंदाज़ मांझी फ़क़ीर जो, पर हर दिल जो आवाज़, हर उन दिल जो आवाज़ जेका दिल सोणे हबीब सां मुहबत करे थी। अचो त पाण सभु गॾिजी मांझी फ़क़ीर जो ही मुहबत भरियो बोल ॿुधो। निर्मल नीर अखियुनि मां हाय हाय थी हारियां, कालू बला जे कौल खे पारियो पई पारियां, गारियां पई गारियां मांझी मन महबूब ला, उथे सुके रुगो आहे तूं ई तूं, जान बि तोरी जग में ॿियो न वणे मूं, माझीअ तो महबूब खे चाहूं तूं जो लालण तो लूलू विधा पे चपरी तजा, उथे सुके सोना पूर तुझा पल पल, दिल पर दर्द फिराक जी दिल में आ दल दल, अल्लाहो फासाई फ़क़ीर खे, फासाई फ़क़ीर खे अजब करे अटकल, जीअं वण खे वेढ़े वलती विधुई पे चपरी तजा, उथे सुके सोना तुझे छिड़कन दिल छेड़ी, करे रिहानियूं राज जूं है कब हेड़ी, कमिठा दिल माझी जी तो रमज़न सां रेड़ी, हो जीअं वेढ़े वण वेड़ी तीअं विधि पे चपरी, वाह मांझी तू नाम फ़क़ीर, घटी
रुसदाई नाले दे दाई नाले खसदाई मैं रोंदियां खड़ा हसदाई जगदा तबीब तू मैनू और तबीब क्यों दसदाई ओ लख बार शुक्र इश्क मैनू विच कादर बख्श दे वसदाई ओ सुना आवाज़ आशिक
चवां तोखे अलाह चवां या राम चवां तोखे अलाह चवां या राम चवां तोखे सारो सिर सुभान चवां तोखे हो सारो सिर सुभान चवां तोखे अलाह चवां तोखे अलाह चवां या राम चवां गीता चवाया कुरान चवां तोखे गीता चवाया कुरान चवां तोखे गीता चवाया कुरान चवां तोखे गीता चवाया कुरान चवां ऐसा कोई जहान मिले ऐसा कोई जहान मिले जहां होठों पे मुस्कान मिले हो काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले तोखे गीता चवाया कुरान चवां 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 या मदर मसीदी मकान चवां या हो मदर मसीदी मकान चवां तोखे अल्लाह तोखे अल्लाह चवां या राम चवां सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। यकीनन ही इश्क मोहब्बत प्यार जूं ॻाल्हियूं जंहिंजा हज़ार आशिक़ हूंदा आहिनि। ज़मी आशिक़, ज़मा आशिक़, मकी आशिक़, मका आशिक़, काइनात जो ज़र्रो ज़र्रो आशिक़, जंहिं जे लाइ मलकनि चयो असांजो महबूब, हूरुनि चयो असांजो महबूब, जिन्नुनि चयो असांजो महबूब, पखियुनि चयो असांजो महबूब, ज़मीनुनि चयो असांजो महबूब, आसमाननि चयो असांजो महबूब, समुंडनि चयो असांजो महबूब, दरियाहनि चयो असांजो महबूब, वणनि चयो असांजो महबूब, पहाड़नि चयो असांजो महबूब। जंहिं महबूब सां मोहब्बत काइनात जो ज़रो ज़रो करे ऐं उन महबूब जी मोहब्बत में यकीनन आशिक़ झूमंदा आहिनि। जंहिं जे लाइ ख़ुदि काइनात जो ख़ालिक़ चवे, काइनात जो मालिक चवे, तव्हां पोइ आहियो, ही मुंहिंजो महबूब आहे। मदीने जा मीर सुणज मुंहिंजा सॾ, हीअ कमीणी के चमे तूं गोली नेई गॾु, हाणे छिनी ना तूं छॾ काहियूं वञ कतार सी। सुवाल सुणी सरदार अहमद आयो घर जनी, पाड़े मंझि पिरीअ जे मन मरे मांदी, तईंदुम अरबी थींदुम केच धणी कांधी, हेको हेकांदी उते पाड़े पिरीअ थियां। अञा मथां मुर्शिद हादी रहब लतीफ़ साईं फरमाए थो त माणिक मिट संदोम हूंदा हीअ में सोजरो। माणिक मिट संदोम हूंदा हीअ में सोजरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदोम, सारे सॾु कंदोम कोहियारो केच धणी।
यकीनन ही कुर्ब कचहरी अव्हां सजण सां गॾु अव्हां सजणनि जो गॾु हुजणु असांजे कचहरीअ जे रंग जूं रौनकूं ऐं तमामु सुहिणी कचहरी, सुहिणा माण्हू, सुहिणा सजण। सजाद अली शोरो पाण सां गॾु सऊदी अरब मंझां ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम दोस्त गुल हसन गुल सोलंगी असां सां गॾु सऊदी अरब हले पार मंझां। असांजे सिंध जो तमामु नाले वारो सीनियर कलाकार, सीनियर कंपेयर, रेडियो अनाउंसर मोहतरम शाहीन सिंधी असांजे प्रोग्राम में असां सां गॾु गॾु लोक अदब कचहरी खे ॿुधनि पिया। शाहीन साईं, अव्हां जूं मोहबतूं, अव्हां जा कुर्ब, अव्हां जा वड़। उमर तीवणो असां सां गॾु आहे, तमामु नाले वारो लेखक, बहितरीन शाइर, जाम शोरे जे थधिड़ियुनि हवाउनि मंझां असां सां गॾु गॾु मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी कचहरी खे सलाम चवे थो। वालेकुम अस्सलाम। सजण साईं, असांजो मोहतरम दोस्त गुल हसन गुल लतीफ़ साईं जो ई सिटरूं लिखे थो त मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा। लतीफ़ साईं फरमायो त मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा, आहे अंदरि मंझि उकीर सिघो रस जो सुपरी। बरोहो बंभोर पर आरियाणीअ उजारियो, लाथो सभु लोक तां हाड़े धणीअ होर। छोरियूं छुरण सिखियूं पुनूं आयो कोर, आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾुख विहायूं। मोहतरम दोस्त अली अकबर मुगेरी जूं ही मोकिलियल सिटरूं मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो प्यार भरियो पैगाम। मोहतरम दोस्त यासीन अहमद मशहूरी सीनियर सहाफ़ी असांजी कचहरी खे जॉइन कयो आहे। दोस्त तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। दोस्त उमर तीवणो चवे थो, सॼी ॾींहं सिक मां सुहिणी त ॾाढो सहजड़ो आहियां, आणींदे प्यार मां मूंखे त तुंहिंजो पंहिंजड़ो आहियां। उमर तीवणो असांजो तमामु बहितरीन सुरीलो शाइर, नवां ख़्याल, नवां रिधम ॾियण वारो। सजण साईं, असांजी लोक अदब कचहरी जा समूरा लोक रंग अव्हां जे साम्हूं आहिनि, अव्हां जे आॾो आहिनि। सरकार जी सना, इश्क जूं ॻाल्हियूं, उकीर जूं ॻाल्हियूं, मुहबत ऐं प्यार जूं ॻाल्हियूं। मोहतरम दोस्त फज़ल सूमरो चवे थो, मदीने जा शेर सुण मुंहिंजा सॾड़ा, भर मुबारक पेर आसी तुंहिंजे आसरे। फज़ल फ़कीर जे इन भाउ फज़ल सूमरे जे इन्हनि सिटुनि सां अचो त हाणे सोडल फ़कीर जा ई प्यारा, सुठा ऐं सुहिणा ॿोल ॿुधूं। सोडल फ़कीर जे इन्हनि ॿोलनि खां पहिरीं अॼु जी असांजी ही लोक अदब कचहरी पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थी ऐं यकीनन अॼोके हिन ब्रॉडकास्टर, सोशल मीडिया जे सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी सां पंहिंजे होस्ट ऐं पंहिंजे दोस्त आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा इन लतीफ़ सरकार जे तमामु वॾे बैत जे आख़िरी
दुआ या सिटुनि सां त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। वेंदे वेंदे अव्हां जे समातुनि ताईं सोढल फ़क़ीर जो आवाज़, सुहिणा ॿोल, सुहिणियूं सिटरूं, इश्क जो आलाप ऐं इश्क जो अंदाज़। दीदार ॾिनो हुन हिकु भेरो, दम दम जो तदारक केर करे। बेगम तू हो बेगम रहियो, पुरगम जो तदारक केर करे। मुख्तार हुयो हू दिलमन जो हिकु फतवा ॾेई बेफ़िक्र रहियो। माण्हू बि वञी महलनि में सुता, मुजरम जो तदारक केर करे। दिल जंहिंखे हुयो दिलबर ई सॼो, दिलबर ई सॼो, दिलबर। दिल जंहिंखे हुयो दिलबर ई सॼो, हुन शकिल दवा में ज़हर ॾिनो। सुरवारो गलो ई घुटिजी वियो, सरगम जो तदारक केर करे। महफ़िल टुटी साथी बि विया, महफ़िल बि टुटी साथी बि विया। कुझु दर्द मिलिया, कुझु दाग ठहिया। ईदूं उतरियूं ईदुनि सां, मातम जो तदारक केर करे। हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो, हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो। बुलबुल सां मिली मुर्की न सघियो। हिते शाख किरे पई शाख मथां, शबनम जो तदारक केर करे। आज़ाबे क़त्ल जी जलाद खे कहिड़ी ख़बर, क़ैद में छा छा गुज़रियो आज़ाद खे कहिड़ी ख़बर। न जंहिं ॼणियो पिण ने पायो की न की, न जंहिं ॼणियो पिण ने पायो की न की।
कजे एक कैद मां छुटी थो बे बंद में पवा जंजीर टोड़ जल मगर जुल्फन खे छा कजे हू साम्हूं अचे पियो हू साम्हूं अचे पियो धड़कन लॻी आ दिल नज़रूं त फेरियां खणी पर जज़्बनि खे छा कजे हिकु कैद मां छुटी हिकु कैद मां छुटी थो बे बंद में पवा यर ज़ंजीर टोड़ जन मगर जुल्फन खे छा कजे अहिड़ी हवा घुली नथो दांगीअ ते रत वरे अहिड़ी हवा घुली अहिड़ी हवा घुली नथो दांगीअ ते रत वरे अला धारनि खे मूं ॾेई वञो पर पंहिंजनि खे छा कजे ॻाल्हि सूरनि जी नई अॼु को सुणण वारो हुजे ॻाल्हि सूरनि जी नई अॼु को सुणण वारो हुजे लुड़क मोजनि चालरायम को वठण वारो हुजे को वठण वारो हुजे ॻाल्हि सूरनि जी नई अॼु को सुणण वारो हुजे ॻाल्हि सूरनि जी नई अॼु को सुणण वारो हुजे लुड़क मोजनि चालरायम को वठण वारो हुजे को वठण वारो हुजे अघो का कच अघो का कच माणकन मोट थी अघो का कच माणकन मोट थी पलोए पायो सच पले पायो सच आछींदे